बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ दिल जे मोहब्बत सा। इंशाअल्लाह सफ़ा मुख्तसर तकरीर कंदुम जेकर तवाजो तवज्जो आहे। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम। काबिल सद एहतराम ज़ी वक़ार ज़ी कदर उलमाए किराम, जमीयत उलमा इस्लाम ताल के कंबर जा अमीर, उस्ताजुल उलमा आलिम बाअमल हजरत मौलाना साईं अब्दुल कादिर बलोच साहब दामत बरकातुहुमुल आलिया, जमीयत तलबा इस्लाम सूबे सिंध जा जिम्मेदार बरादर मुकर्रम साईं जुनेद अहमद बेरवी साहब, इन जलसे जो मुंतजिम आला जर्नल कंबर हजरत मौलाना साईं मोहम्मद उज़ैर गुल जागीरानी साहब, इन पिंडाल में वेठल परवानाए सहाबा व अहल बैत, मुझा दोस्तों अजीजों भाइरों ऐं बुजुर्गों, माशाअल्लाह सुबह का वठी करे शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस के उनवान सा नूरंग शरीफ में ही जलसो शुरू हुआ। कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब के आवाज में बेहतरीन कुरान मां बुधो। मौलाना मोहम्मद रहीम फारूकी साहब तव्हां खे वलवले अंगेज खिताब बुधायो, पर लगे पियो तो समझे केर भी न पियो। सुभान अल्लाह भी केर न पियो चए, अल्हम्दुलिल्लाह भी केर न पियो चए। अञा साईं जुनेद जो खिताब रहियल आहे। मुजाजी दोस्तों, 10 मुहर्रमुल हराम ते हर एक रोड ऐं रस्तो तव्हां खे सुन्नी अवामो नास जे लाइ वीरान नजर ईंदो। हालांकि हे मुल्क कंहिंजो आहे, जंहिं पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हालांकि जेके रोडन ऐं रस्तनि ते तव्हां कैंपियूं ऐं सबीला ॾिसो था, जेके दावेदार आहिनि त असां हुसैन इब्न अलीअ जा हुबदार हूं, आशिक हूं, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां कंदो हलां, आशिक सिर्फ ज़बान सां ऐलान करण जो नालो नाहे त पेर उघाड़ा करे, मथो उघाड़ो करे, वात मां भंग ऐं चर्स जी धप अचे, न निमाज़ पढ़े न कुरान जे वेझो रोडनि ऐं रस्तनि ते पंहिंजे न्याणियुनि खे कढी करे बेपर्दा करे ऐं उहो अहल बैत सां इश्क जी दावा करे। रब्बे काबा जो कसम, इन खां वॾी का गुस्ताखी न है। अहल बैत जो आशिक हुआ जंहिंजे मथे ते पटको आ, अहल बैत जो आशिक हुआ जंहिंजे चेहरे ते दाढ़ी आ, अहल बैत जो आशिक हुआ जंहिं वटि मस्जिद आ, जंहिं वटि मिंबर आ, जंहिं वटि कुरान आ, जंहिं वटि हदीस आ। अहल बैत जो आशिक हुआ जंहिं वटि पैगंबर जा सहाबा आहिनि।
जवाब न ॾींदई हिननि सभिनी जी नज़र भत ते अथई हे जवाब न ॾींदई वराए हाणे ॾिसूं हिकड़ी मां ॻाल्हि कंदो हलां सभु फेसबुक हलाईंदा हुआ न सहाबा ऐं अहल बैत खे पाण में वेढ़ायो वेंदो आहे हे ॾिस अबू बकर हे उमर हिकिड़ो ॾंतरो हिननि जो आहे हिकिड़ो तकीर करण वारो साईं बख्श मुनाज़री उहो बि चए त सहाबी मां उनखे मञींदो हां जेको अहल बैत सां मुहबत थो करे चई मां मिक़दाद खे सहाबी मञा थो अनस के सहाबी मञा थो हज़रत साबित के सहाबी मञा थो पर जेको अहल बैत सां मुहब्बत नथो करे अम्मा फातिमा सां मुहब्बत नथो करे हसनैन सां मुहब्बत नथो करे मां उनखे सहाबी नथो मञा अड़े रब्बे काबा जो कसमा तो जड़ा गुस्ताख तो जड़ा दल्ला कायनात में घणा फिरंदा था वतन हाणे मुंहिंजो अकीदो ॿुध मां उन सहाबी तो उहे परे रहिया उन्हनि जो मकाम तो वॾो आहे पर रब्बे काबा जो कसम मां तोखे हिन सहाबा जे गुलामनि जे पेशाब जे बराबर भी नथो समझा हो तो परे हुननि जी अज़मत रब जे क़ुरान बयान कई अल्लाह जंहिंजी अज़मत बयान तो करे तो जड़ो कुत्तो जेकॾहिं घिटीअ में भौंके त असां ते फ़र्क़ नथो पए हरू भरू वेठा दलील ॾियूं असां त सहाबा ऐं अहल बैत जी पाण में मुहब्बत हेॾा मोतबर आहिनि हिननि खे ॿुधायूं त असां अहल बैत जा आशिक़ जंहिंजे चेहरे ते दाढ़ी न आहे जेके नमाज़ नथा पढ़नि जेके पंहिंजे औरतुनि खे बेपर्दा था कनि तव्हां लाड़काणे जी खिटियुनि में ॾिसो रोडनि ऐं रस्तनि ते ॾिठो कारनि कपड़नि सां नौजवान सिंगारियल औरत पाचा हिननि जा हिते हिते ख़ुदा पाक जो कसम हे अहल बैत जा आशिक़ आहिनि अरे अहल बैत जी आशिक़ औरतूं भी उहे आहिनि जेके अम्मा फातिमा जो गुलाम सुभान अल्लाह चओ ॾाढा चओ त मां ॻाल्हायां न मुझे हुजूर फरमायो फातिमा जंहिं औरत जे कुरान पढ़ण जो आवाज़ पंहिंजे घर खां ॿाहिरि वञे उन ते भी अल्लाह जी लानत आहे अरे अम्मा फातिमा त कुरान जी आशिकी ओ मुंहिंजी अम्मा तोखे छा थी वियो आहे पाण खे अम्मा फातिमा जो आशिक सॾराए थी मुहिब सॾराए थी रात जो 2 बजे ताईं रोडन ते थी घुमे काथों जी ग़ैरत आहे हा पोइ मां हीअं चवण ते मजबूर थींदो आहियां जंहिंजे दिल में उमर जी इज्जत न आहे जंहिंजे दिल में सहाबा जी इज्जत न आहे रब उनखे बेग़ैरत गैरतमंद उहो आहे जंहिंजे दिल में सहाबा जी इज्जत आहे या मां ग़लत थो चवां हज़रत हुसैन खे हज़रत अली वठी आयो ऐं मां कुर्बान वञा फरमाए थो उस्ताद ॾे वठी आयो हज़रत हसन खे हज़रत हुसैन खे साईं हिननि खे क़ुरान पढ़ाए उस्ताद तो चवेन पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उस्ताद बिस्मिल्लाह शुरू कई हज़रत हुसैन अलिफ लाम मीम शुरू कयो 64 सालन जे उम्र जो उस्ताद तो चवे कुरान न पढ़ायो त मां काथे याद कजे सुभान अल्लाह न थो चवे साईं जुनेद तू चओ त हे चवंदा काथे पढ़ी आहे दुनिया जे औरतुनि खे ॿुधाइण थो चाहे अम्मा फातिमा जे मुहब्बत जी दावेदार औरतूं हज़रत हुसैन तो फरमाए मुंहिंजा उस्ताद मां अलीअ जो पुट हां चओ सुभान अल्लाह ॾाढा ॾाढा अम्मा फातिमा जो लख़्ते जिगर हां
फरमाए थो जॾहिं मुंहिंजी अम्मा खीर पियारींदी ही अल्लाह जो कुरान पढ़ंदी ही ॾाढा चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज सां चओ सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा। हजरत हुसैन तो फरमाए उस्ताद हो जॾहिं अम्मा घर जी बुहारी ॾींदी ही रब जे कुरान जी तिलावत कंदी ही मानी बचाईंदी ही अल्लाह जो कुरान पढ़ंदी ही पीको लोॾींदी ही अल्लाह जो कुरान पढ़ंदी ही अल्लाहु अकबर कबीरा। फरमाए तो असां अम्मा जे ज़बान मां कुरान ॿुधी ॿुधी अॼु 67 सालन जी उम्र में कुरान जा हाफ़िज़ बणिजी विया हो। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। लाउड भी वाह जा तो हलाए एजाज दिल चवे थी पर साईं अब्दुल कादिर जे मानी भी हलंदी। हिकड़ी मां तव्हां खे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। तकरीर अॼु मुंहिंजो वॾो मूड हो तकरीर करण जो। ये वरी उथी न वञनि होॾे इमाम पुख ते आ तव्हां मानी थी वञो आहे वड़ अपना बरो चाचा ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुजाज़ी दोस्तों दिल में जेकॾहिं सहाबा अहल बैत जी मोहब्बत नाहे असांजा बुजुर्ग चवंदा आहिनि उन जो ईमान मुकम्मल नाहे। मां चवंदो आहियां उन खे ईमान आहे ई न। ईअं आहे न खुदा जी ज़ात जो कसम सहाबा अहल बैत जी मोहब्बत हुजूर खां बाद में हजरत अबू बकर पैगंबर जे मसनद से आयो। हजरत अबू बकर केर हो जेके पैगंबर मुसल्ले ते बिहारियो। ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह। हजरत अबू बकर केर जे कुल्हन ते मुझे आका सवारी कही। अबू बकर केर जे घर में जे न्याणी पैगंबर के घर में ही। अबू बकर केर जे पांजो घर माल औलाद पैगंबर जे कदमन ता कुर्बान करे छड़े। अल्लाहु अकबर। हजरत अबू बकर पैगंबर जे मुसल्ले से मसनद से आयो। ज़ारो कतार सहाबा भी रोन था। कदे ते इन मसनद से मुझो आका वज़ुहा वारे चेहरे सा जलवे अफरोज हो। हजरत अबू बकर फरमायो हसन हुसैन के घुरायो। सोनो हसन हुसैन आया। सोने हसन जो चेहरो मुझे आका जे चेहरे सा मिलंदो। खुदा जो कसम मुझो आका वडो सोनो। सुभान अल्लाह चो तो बुधाए गाल निकतिया बुधाइंदो तो हलाए ॾाढा चो सुभान अल्लाह। मुझो आका वडो हसीन हो। रब साईं हुस्न जा 100 हिस्सा पैदा फरमाया। अधो हजरत यूसुफ जे चेहरे में समाये। यूसुफ जो हुस्न काडों लभे से औरतू सूफ थियूं कटे ने यूसुफ के थी दिसन खबर न पई आंगरियूं कटे विधो। एडो वडो सुहिणो जंहिंजे लाइ रब तो चवे त यूसुफ हसीना जंहिंजे लाइ हुजूर तो फरमाए त यूसुफ सुहिणो आ। अल्लाह जो रसूल मेराज ता मोटी आया। सहाबा के फरमायो मां यूसुफ के ॾिठुम यूसुफ ॾाढो सुहिणो। हुजूर यूसुफ जी तारीफ तो करे। मिस्र जा मानू हजरत यूसुफ जी तारीफ था कन। जुलेखा हजरत यूसुफ जे हुस्न की तारीफ थी करे। नौरंग शरीफ में अचण वारो रब्बे काबा जो कसमा जड़े मां मिस्र जे दरो दीवार पे नजर तो क्या तो मिस्र जा मानू हजरत हुस्न जे हजरत यूसुफ जे हुस्न जी तारीफ था कन। मक्के जा सहाबा पैगंबर हजरत यूसुफ जे हुस्न की तारीफ था कन। जड़े मुझे आका जी गाल आई जड़े आमिना जे लाल जी गाल आई मक्के जे दुर्रे यतीम मोहम्मद मुस्तफा जी गाल आई। अल्लाह साईं जिब्राइल के नाज़िल कयल। अल्लाह फरमायो मुझा महबूब तू एडो सुहिणो आ तुंजी तारीफ काबू न कंदो। जेकॾहिं रब ॻाल्हाया काबो चवे आ मोहम्मद सुहिणो आ। रब ॻाल्हाया ओहद रड़ियूं करे आ मोहम्मद सुहिणो आ। रब ॻाल्हाया
करियो अचनो तो मोहम्मद मुस्तफा सोहणो आ पर अल्लाह फरमायो न न मोहम्मद महबूब मुहजो आ फरमाया कद नरा तकल्लुबा वजहका फि समा आमिना जलाल जरे तू पंहिंजो चेहरो आसमान देखण दो त पोइ मां रब भी तुंहिंजे चेहरे जा दीदार कंदो। चओ न सुभान अल्लाह। अए मां कुर्बान वञा हुजूर ता खुदा जो कसम ॿियो को चाड़ो ही नहीं हयातीअ ते भरमसो आहे भला सब बरोच वेठा हो हे मुगेरी नजर था अचनि हे बलोचा हे जागीरानी हे चांडिया वॾा ॾाढा मुड़स जेके ये इज़राइल जे मुक़ाबले जा तव्हां चई सघो था त सुभाणे ताईं जीअरा मिला साईं कसम कुरान ते ॿुधायो न हदीस शरीफ में इंदो मानू दुनिया में वेही करे मनसूबा कंदो आहे अॼु प्लाट वतो तम 5 सालन को पोइ हेतिरा पैसा मिलंदा ज़मीन वती आहे 10 सालन को पोइ हेतिरो कंदी बीड़े चांडे जे रोड ते दुकान वरतो तम 10 सालन को पोइ हेतिरा पैसा कंदो अल्लाह जो फरिश्तो उन ते खिलंदो आहे चवंदो आहे सुभाणे ते हिन जो मौत लिखियल आहे पर मंसूबा ॾिसे मुजाजी दोस्तों हजरत अबू बकर मिंबर ते जलवे अफरोज़ हजरत हसन जो चेहरो मुझे आका जे चेहरे सा मिलंदो हजरत हुसैन जो जिस्म मुबारक मुझे आका जे जिस्म जेड़ो हो जडे हजरत अबू बकर आयो सहाबा रड़ियों पिया कन रोवन पिया जे जगह ते आका वेंदो हो अजो ते अबू बकर वेठो आ हजरत अबू बकर या शे महसूस कई फरमाया मुझे हसन ए हुसैन के थाणियो सुभान अल्लाह नचे जो भली फरमाया मुझे हसन ए हुसैन के थाणियो हजरत हसन ए हुसैन आया हजरत अबू बकर भजी वनी करे उनन के खयो हिकड़े के हिन रान ते विहारे हिकड़े के हिन रान ते विहारे नौरंग शरीफ में अचण वारो रब्बे काबा जो कसमा हजरत अबू बकर सारो कतार थो रोए हजरत अबू बकर जे अखन में पानी थो अचे हजरत अबू बकर फरमायो मदीने वारो अजो खुतबो अबू बकर दीदो जेके मोहम्मद जो दीदार करणो आ हसन हुसैन जे चेहरे ॾाढा चो न सुभान अल्लाह अजो खुतबो था अबू बकर थो ॾे पर जंहिंखे मोहम्मद ॾिसणो आहे हसन ऐं हुसैन खे ॾिसे वेढ़ाइनि था पाण में करबला में 72 माण्हू शहीद थिया मासूम शहीद थिया आले तशय्यु जे 12 किताबनि मां हवाला ॿुधाइण जे लाइ सभिनि खे तयार आहे 12 किताबनि जंहिंमें करबला जे शहीदन जा नाला लिखियल हिकड़ी गाल ॿुधो तवां जो को दुश्मन हुजे आम दुश्मन हुजे जरे तवां जो पुट जमे त उन ते नालो रखंदव ये गाल थोड़ी समझण जी आ सिर्फ 2 मिनटन जी गाल आ पोइ मां लही थो वञा हजरत अली जेस ताईं अम्मा फातिमा उन जे निकाह में ही बी शादी न कई उन खां पोइ हजरत अली काफी शादियूं कयूं यके बादी कर हजरत अली के जडे औलाद थी अम्मा फातिमा मां हजरत अली के किन रिवायत में 3 पुट आहिनि के दबा हिकड़ी न्याणी बीबी रुकैया हजरत हसन हजरत हुसैन हजरत मोहसिन बीबी रुकैया 3 किन में अचे तो तब पुट हिक न्याणी किन उलमा इकराम लिखियो आ खैर उन खां बाद में हजरत अली शादी कई हजरत अली के पुट जाओ मानू आया चे अली तो के पुत्र जाओ नालो छा रखंदे हजरत अली फरमायो मुखे मोहम्मद ॾाढो प्यारो हो
यार नथो चे सुभान अल्लाह चे नालो मोहम्मद रखंदो मां से डाढिया वरी साल खा बाद में हजरत अली के बियो पुट जाओ मानू आया अली अली नालो छा हजरत अली के फरमायो अली नालो छा रखंदे से जमियत उलमा इस्लाम जिले कंबर जो अमीर अची वियो चओ सुभान अल्लाह तवज्जो आहे बा फरमाया अली नालो हेदे तवज्जो कर हजरत अली फरमायो बियो पुट जाओ मुहम्मद का बाद में जे कने अली के प्यारो हो त उन जो नालो अबू बकर अरे अली जो अबू बकर सा प्यार दिस आ वरी हिनन लूसिन जो गालियों बुधी चई हजरत अबू बकर नालो रखंदो मां वरी हजरत अली के थियो पुट जाओ अली नालो छा रखंदे चई अबू बकर को पो नालो उमर रखंदो मां चौथा पुट जाओ जे अली नालो चई अबू उमर का बाद में अली के जे कने महबूब हो त उन जो नालो उस्मान हो चे उस्मान नालो रखंदो मां वरी हजरत अली के पोटो जाओ हजरत हसन के पुट जाओ हजरत अली फरमायो हिन जो नालो मुहम्मद आ बियो पुट जाओ चे नालो अबू बकर आ टियों पुट जाओ चे नालो उमर आ चौथो पुट जाओ चे नालो हिन जो उस्मान आ जडे हजरत अली के बचड़ा जावा हजरत हुसैन के पुट जावा हजरत हुसैन जे पेरे पुट जो नालो हजरत अली पंजो नालो रखियो चे हिन जो नालो अली आ बे जो नालो अबू बकर आ टे जो नालो उमर आ रब्बे काबा जो कसम ये हजरत हुसैन जे बचड़न जा अली जे बचड़न जा नाला नखणदा जे कदे नाला खणदा त इनन जे ज़बान ते अबू बकर उमर जा नाला जरूर हां भली केडो भी गल है कि हजरत अबू बकर मुसलमान नहीं कल हम जाकिर जी तकरीर बुदिया खुदा जो कसम मुझे जिस्म में बाह लगी उमर मुसलमान ना है अल्लाह साईं उन्हनि के जन्नत में पहुंचाए छॾियो अरे चओ न सुभान अल्लाह रड़ियो कंदा बताओ हुजूर फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौसतुन मिन रियासिल जन्नह फरमाया दुनिया वारो मां मोहम्मद जे मिंबर ए घर के दरमियान जेको टुकरो आ वो जन्नत जो टुकरो आ दुनिया में बकवास कंदो वत रायो कंदो वत लेकिन पैगंबर जा यार जन्नत पहुंची चुका